लाहौर जी रहवासिन नबीसर जे नौजवान सां प्यार जो परणो करे छॾियो। सामारे में मीडिया आॾो तोहफ़ जी घुर कई आहे। पंजाब जे शहर लाहौर जी टाउनशिप जे रहवासिन 22 साला नारी किरण धी आबिद हुसैन मलिक सामारे में मीडिया खे एहतियात कंदे ॿुधायो त हू पंहिंजे घरां निकिरी नबीसर रोड शहर जे नौजवान अली अकबर पुट ख़ैर मोहम्मद खोसो सां प्यार जो परणो कयो आहे। नारी किरण मलिक पंहिंजे प्रेमी मुड़ुस सां गॾिजी तहफ़ुज़ जी घुर कई आहे। संदसि चवणु आहे त आउं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे घरां निकिरी अली अकबर खोसो सां निकाह कयो आहे। मूंखे न कंहिं अगवा कयो आहे न वरी कंहिं विरगलायो आहे। हुन चयो त प्यार जी शादी करण था मुंहिंजा माइट वेरी थी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस ऐं सहुरनि खे तंग करे ऐं हिसाए धिमकाए रहिया आहिनि। हिननि घुर कई त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस अली अकबर खोसो ऐं सहुरनि खे तोहफ़ो ॾिनो वञे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल बाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ। मैं ये देना चाहती हूँ कि मैं अपनी मर्ज़ी से और अपनी खुशी से अपने शौहर के साथ मैंने शादी की और मेरे घर वाले जो हैं वो इस रिश्ते के खिलाफ थे और वो मेरी शादी किसी बुढ़े से करना चाहते थे। मुझे वो पसंद नहीं था, इसलिए मैं अपनी मर्ज़ी से यहाँ आई हूँ और इनसे मैंने अपनी खुशी से शादी की। अब मैं अपनी ज़िंदगी में खुश हूँ तो वो मुझे परेशान कर रहे हैं। कौन परेशान कर रहे हैं? मेरे घर वाले और मेरे चाचू लोग और मेरे मामू। अच्छा, किससे शादी की आपने? मैंने अली अकबर से शादी की। अच्छा, आप कहाँ से हो? मैं लाहौर से। जी हम जो छोकरे गलन साथ ही गोंडे को काल थे